बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचार में आवाज़ बेज़बान जावेद उस्मान बिजणी असां सां शरीक गुफ्तगू आहिनि। जमात इस्लामी जा सूबाई अॻवान ऐं बिजणी सुजाब फोरम जा जेका रहबर कमेटी जा अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजणी। नाज़रीन तव्हांखे बख़ूबी आगाही आहे त ज़िले कश्मीर कंदरकोट में क़बीलाई तकरार जेकी बाहि आहे उहो काफ़ी सालनि खां भड़कियल आहे। इन हवाले सां बिजणी सुजाब फोरम तरफ़ां सुभाणे कंदरकोट में APC घुराई वई आहे। इन हवाले सां असीं साईं सां गुफ़्तगू कंदासीं। अचो साईं सां ॻाल्हायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी जावेद भाई। सुभाणे सिटीज़न क्लब कंदरकोट में कबाली तकरार के ख़ात्मे के सिलसिले में बिजणी फोरम के तरफ़ां ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो इत्माम किया वियो आहे। बुनियादी तरह असांजे कश्मीर ज़िले में वॾे पैमाने ते कबाइली झेड़ा आहिनि, जंहिंजे नतीजे में तक़रीबन कई कबीला जेके आहिनि पाण में मामूली ॻाल्हियुनि ते विड़ी रहिया आहिनि। तव्हांखे पाण खे बख़ूबी मालूम आहे बिजणी तेहाणी तकरार आहे, चाचड़नि जो जागीरनि जो आहे, ऐं उनखां अलावा मामदाणियुनि ऐं सब्ज़ियुनि जो आहे। बेशुमार कबीला आहिनि जेके पाण में जेको आहे दस्तो गिरेबान आहिनि। असीं चाहियूं था त अमन थिए हिते। असां चाहियूं था त असांजे नौजवान हथ में कलाशिनकोफ ऐं बंदूक न हुजणु खपे, बल्कि असांजे नौजवान हथ में किताब ऐं कलम हुजणु खपे। दुनिया ॾिसो त चंड पहुची चुकी आहे, जदीद खां जदीद इजादात में मसरूफ़ आहे, ऐं असां बि फ़नी बारे ते ऐं पाणी जे बारे ते हिक ॿिए खे मारण में मसरूफ़ आहियूं। इहा इंतिहाई ॿुधी रस्म आहे, ग़लति रस्म आहे। इस्लाम इनखे कंडेम करे थो, असांजो समाज इनखे कंडेम करे थो, असांजो मुआशिरो इनखे कंडेम करे थो। असां चाहियूं था असां सभु अमन ऐं भाईचारे ऐं सुकून सां रहूं। असां सम्झूं था इन में सभ खां वॾो रोल जेको आहे उहो आहे सिंध हुकूमत जो। बुनियादी तरह अमन अमान क़ाइमु करणु, माण्हुनि जे ज़िंदगी जो हिफ़ाज़त करणु सिंध हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे। जन वटि सभु फोर्सिस आहिनि, पुलिस फोर्स आहे, रेंजर्स आहे, इंटेलिजेंस इदारा आहिनि। इन सभु कुझु हुजण जे बावजूद बि असांजे ज़िलनि में शिकाब हुजे या कश्मीर हुजे या असांजा पर्सन जा ॿिया ज़िला हुजनि, तव्हां ॾिसो था त रोज़ाना छेड़ा आहिनि, मामूली ॻाल्हि ते छेड़ा आहिनि। उनजो बुनियादी कारण ऐं सबबु इहो आहे त हिते हुकूमत नाले जी का शइ न आहे। जेकॾहिं को कबाइली झेड़नि में माण्हू क़तल थिए थो, उनखे पुलिस जेको आहे को जुर्म नथी सम्झे। हालांकि हिकिड़े इंसान जो क़तल क़ुर पाक जे बक़ौल त उहो पूरी इंसान जो क़तल आहे। जंहिं हिकिड़े इंसान खे बचाए वठो गोया खे पूरी इंसानियत खे बचाए। इन करे असांजी APC असां उमेद कयूं था हिन में सभई टीमूं शरीक थींदियूं ऐं इंशाअल्लाह सुठो लाइमल तयारु थींदो। असां चाहियूं था त सिंध हुकूमत खे टफ टाइम ॾियूं ताकी हू संजीदगी सां इन झेड़नि ऐं झगड़नि जे ख़ात्मे में मुअसर वधाए। जी नाज़रीन, युवा जमात इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजणी जंहिं ज़िले कश्मीर में हलंदड़ क़बीलाई तकरारनि जे हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। साईं जो चवणु हो त बिजणी सुजाब फोरम तरफ़ां सुभाणे कंदरकोट में APC घुराई वई आहे ऐं तंहिंमें हुन APC में इहो तय कयो वेंदो त क़बीलाई जेकी तकरार ज़िले कश्मीर में बिजणी तेहाणी तकरार आहे, ॿिया काफ़ी जेके तकरार आहिनि उहे कहिड़े नमूने जेको आहे हल कया वञनि। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं, वरी कंहिं ॿिए महिमान सां। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।